तकरार, हाय तकरार। मूसा, तू असांजे ॻोठ में कहिड़े इरादे सां आयो? तुंहिंजे सौट सां मिलणो आहे। हिन महिल हिते बीहण जो वक़्तु कोन्हे, मूंखे उतां किथे वञणो आहे। सौट त हिन वक़्तु घर में हूंदो, त पोइ हुनखे जल्दी उतां किथे वठी अचु, मां उतां किथे हलां थो। मूसा, हिन गंढ में छा आहे? तुंहिंजे सौट जी अमानत आहे। चयमि न त जेतिरो जल्दी थी सघई पंहिंजे सौट खे उतां किथे मोकिल, मूंखे वापसि बि वञणो आहे ऐं मूं वटि एतिरो टाइम बि कोन्हे। ठीकु आहे, तूं उतां किथे पहुच, मां सौट खे वठी अचां थो। ठीकु आहे, मां उतां किथे हलां थो। सिजावर खान, ही तव्हांजी अमानत। अचे वठो। पोयां बाहि त ना ही मारे आयो? मां त उतां सुकून सां निकितो आहियां ऐं मुंहिंजे ॿाहिरि निकिरण खां पोइ जेकॾहिं बाहि ॿरी पाए त हुनजी मूंखे ख़बर कोन्हे। चङो, हाणे हीअं कर जो तूं थोरो आराम कर ऐं पोइ सुबुह जो निकिरी वञ। तव्हांजी मर्ज़ी आहे त हितां निकिरण खां पोइ मुंहिंजे लाइ फाही जो फंदो तयारु थी वञे। पोइ मां तोखे कोन रोक, पर हिते जेके उन्हनि जो ज़िम्मो केरु खणंदो? मूंसां तुंहिंजो राज़ सभिनी जे दिलनि में दफ़न थी वियो। जेकॾहिं हितां कंहिं राज़ खोलियो त उहो पाण बि दफ़न थी। पोइ इजाज़त। लाला, मूंसां खे ॻोठ जे ॿाहिरां वञी छॾिया। मूंसां जेकॾहिं चओ त सौट खे चवां गाॾी ते खणी तव्हांखे वञी छॾे अचे। न सिजावल खान, सिर्फ़ु ॻोठ खां ॿाहिरि छॾे अचो, इहो ई काफ़ी आहे। पोइ हलो मूसा। सौट आगमोती पहुची विया। सिजावल खान, मुंहिंजे लाइ को रस्तो कढो। मां नथो चाहियां त नवाब खान मूंखे हिते तव्हां वटि ॾिसे ऐं तव्हांजे करे मुंहिंजे पूरे ख़ानदान खे ख़तम करे। दादा, दर कोन खोलींदा? दर त हिननि जा वॾा बि खोलींदा। जेसिताईं ओताक जी तलाशी न वठंदासीं न, तेसिताईं हितां वापसि न हलंदासीं। दर खोलियो, खोलियो दर। लाला, तूं हीअं कर, जुमो वारे घर हलियो वञ ऐं उतां पोइ दीवार टपे पंहिंजो घर हलियो वञ। सौट, हिन हालत में असां तोखे अकेलो छॾे कोन वेंदासीं। अड़े बेवकूफ़, तव्हांखे कंहिं चयो आहे त तव्हां मूंखे अकेलो छॾे वञो? पर जेकॾहिं सभई हिते गॾु हूंदासीं त नवाब खान जो असां ते शक यकीन में बदिलजी वेंदो। तूं हीअं कर, जो कुझु ॻोठ वारा वठी मुंहिंजे घर जे दर जे ॿाहिरि अची बीह, मां तोखे घर जे दर जे अंदरां ई ॿाहिरि निकिरंदुसि। हाणे सवाल न कर, हल जल्दी निकिरो। दादा, पुलिस खे घुराइणो पवंदो, न त ईअं दर कोन खोलींदा। तव्हां ओताक जे चइनी तरफ़नि खां नज़र रखो त किथे को माण्हू हित टपाए भॼाए छॾनि। वॾा पहिरियों कमु इहो ई कयो आहे, माण्हुनि खे उताक जे ॿाहिरां फिराए छॾियो आहे। हाणे हिन उताक मां माण्हू त छा, पर पखी ॿाहिरि न निकिरंदो।
जेकॾहिं उताक जे पोएं पासे खां दीवार क्रॉस करे ऐं जे मां निकिरी वञा त छा था सम्झो मूंखे लिकण जी जाइ मिलंदी? नथो सम्झी नवाब खान एॾो बेवकूफ़ आहे उन हींअर ई उताक जे ॿाहिरां माण्हू बीहारे छॾियाऊं। इन जो मक़सदु त हितां निकिरण जे लाइ हाणे को बि रस्तो कोन्हे ऐं मां पंहिंजे मौत जी तयारी करे छॾी। सूबेदार जल्दी सजावल जी उताक ते पहुच। जेकॾहिं घणे नुक़सान खां ॿिन्ही धुरनि खे बचाइण थो चाहीं त जल्दी पहुच। छा तो मुंहिंजे लाइ अहिड़ो कमु कयो आहे जेके मुंहिंजा सॼण बि न करे सघिया। हाणे तोखे बचाइण बि मुंहिंजो फर्ज़ थो थिए। तूं अच मूंसां हलिया। ॾिस मूंसां मां तोखे पंहिंजे घर पंहिंजे बचन में वठी आयो आहियां। हाणे आया शर्म वारी अख तोखे रखणी आहे। ऐं हा जेसी ताईं मां अंदर घर न अचां तोखे वठण तेसी ताईं तूं ॿाहिरि न निकिरजे सम्झी? ठीकु हाणे वञ। दर खोलियो। केरु आयो? अते कोन कयो तव्हां? मां सुल्तान दादा पाण आयो आहे। सलीम दर खोल। सिजावल खान जो हुक्म आहे त रात जो दरवाज़ो कंहिंजे लाइ बि न खोलींदा करियो। हाणे जेसि ताईं सिजावल खान पाण न ईंदो न तेसि ताईं दरवाज़ो न खुलंदो। पोइ घुराए पंहिंजे पीउ सिजावल खे चवीस असां सभिनी जो पीउ नवाब खान पहुची वियो आहे। केरु कंहिंजो पीउ आहे या त सजावल खान जे अचण खां पोइ ख़बर पवंदी। थोरो ख़बर कर मां ॿुधायो त सजावल खान खे जेतिरो जल्दी थी सघई घुराए वठीसि। जेकॾहिं थोरी बि देरि थी न त असां दरवाज़ो टोड़े उताक में दाख़िल थींदासीं। नवाब खान कंहिं परेशान कयो अथई जो अधरात जो अची असांजो सुख फिटायो अथई। जॾहिं नवाब खान जी निंड फिटल हुजे न त सत राजे जी निंड फिटल हूंदी आहे। ओए तूं कीअं सुख जी निंड सुम्हंदे? मक़सद जी ॻाल्हि कर ऐं तां निकिरण जी कयो। असां तुंहिंजी औताक जी तलाशी वठंदासीं। जेसिताईं औताक जी तलाशी नथा वठूं न असां हितां वञण वारा न आहियूं। तूं को पुलिस ऑफिसर या मुंहिंजे औताक जी तलाशी जा तो वटि वारंट आहिनि जो मां तोखे पंहिंजी औताक जी तलाशी वठणु ॾियां? जो दिलि मां ख़्यालु कढी छॾ त को तूं सिजावल खान जे औताक जी तलाशी वठंदे इज्जत सां न त ज़ोर ज़बरदस्ती बि असां औताक जी तलाशी वठंदासीं। ज़ोर ज़बरदस्ती सां तूं सिजावल खान जे औताक जी तलाशी वठंदे? लाशनि जा ढेर लॻंदई। हिकु क़दम तक ते वधाए ॾेखार। जेकर इहा ॻाल्हि आहे त रोके ॾेखार। नथो थी सुल्तान नथो थी। हथकड़ पंहिंजे मौत खे दावत थी। हथकड़ बजाए थो सुल्तान हथकड़। सुभान अल्लाह मन जो महबूब मिली।
जॾहिं तव्हां ॿई हिकु थी वञो त हिते केतिरो न अमुन थी वञे, पर तव्हां ॿिन्ही जे तकरार हितां जो अमुन तबाह करे छॾियो आहे। हा नवाब खान, तव्हां ॿई धुरियूं सबुर खां कमु वठो। अजायो ज़िद त सजावल पियो करे। को बि ज़िद न आहे, पर बिना कंहिं सबूत जे मां पंहिंजे उताक जी तलाशी छो वठण ॾियां? सिजावल खान, चोरी थी आहे नवाब खान जे घरां, जंहिंजी FIR मूं नामालूम चोरनि जे मथां दाख़िल करे छॾी आहे। ऐं हाणे नवाब खान खे शक थी पियो आहे त चोर हिते आहिनि। नवाब खान जो इहो मूं मथां अजायो शक आहे। ये अजायो शक आहे न, त पोइ शक खे दूर करण ॾियो। सिजावल खान, ओताक जी तलाशी वठण सां न तुंहिंजी इज़त घटि थींदी ऐं न वरी नवाब खान जी इज़त मथे थींदी। जेकॾहिं चोर ओताक में न आहिनि त पोइ तलाशी ॾियण में तव्हांखे छा थो थिए? तलाशी वठण ॾियो त बहितर थींदो ऐं मसइलो बि हल थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं चोर ओताक में मौजूदु आहिनि त पोइ उहा ॻाल्हि कयो। चोर ओताक में हुजनि या न हुजनि, ओताक जी तलाशी हर हाल में वठंदुसि। जेसि ताईं ओताक जी तलाशी न वठंदासीं न, तेसि ताईं ही हुजूम हितां न हटंदो। पोइ सिज उभरे थो न, त भले उभरण ॾियोसि, असां तलाशीअ खां बग़ैर हितां न वेंदासीं। बिल्कुलु सलीम, वठण ॾीन तलाशी। नवाब खान, तव्हांजो शक ग़लति निकितो। हिते सलीम अकबर खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। न तव्हांजी चोरी ऐं न वरी के चोर मौजूदु आहिनि हिते। अजायो अची असांजो आराम फिटायो अथव, हाणे निकिरण जी कयो। डबल हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मूंखे शक न, सुराना पक आहे त मुंहिंजी चोरी तो ई कराई आहे। ईअं ई न नवाब खान, जीअं तो मुंहिंजो ढोर कढायो हो, हाणे जेकॾहिं तूं चाहीं थो त तुंहिंजे मायुनि जूं ज़बान बंदि रख। कमीना कंहिं जाइ जा। आस्ते नवाब खान, आस्ते। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजी इज़त बचाइण चाहीं थो त ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो ढोर ऐं चोर मुंहिंजे हवाले कर। नवाब खान, तुंहिंजे मायुनि जा कपिड़ा तुंहिंजे ॻोठ जे हर चौक ते हवा में उॾंदो ॾिसंदे, ऐं सिर्फ़ तूं ई न, इहो सभु कुझु तुंहिंजी सत राजी बि ॾिसंदी। सत राजी। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जेकॾहिं तो इहा शरारत कई ऐं जॾहिं मूंखे तो खिलाफ पक्का सबूत मिलिया न, वो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। आख़िरी। हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठां।
बाबा जो मेहमान हुयो मूं सम्झो घर में चोर घड़ी आयो हुयो चोर पर शुक्र थियो चोरी कोन कयईं जेकॾहिं मुंहिंजी दिलि चोराए वञे हा त पोइ मां हुनखे किथे ॻोल्हियां रात खां वठी ॻोठ में बाए ताल लॻो पियो आहे छोरो बि घर न आयो आहे हिन मोए खे त का गणती ई कान्हे त छोकिरे जा दुश्मन मोआ या छोकिरो बच्चो काथे आहे कीअं नको कुझु होश खां कमु वठि होश खां कमु वठि हीअ सॼी वठ वठारगो असांजे छोरे जे पोयां न आहे खुट को लायो वेठी त मोह या बचो तू जा चल ही आयो ख़बर पई थई त इहा वठ वठा कंहिंजे पोयां हुई मां सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि थी हले त रईस जे घरां चोरी थी आहे इहा चोरी अदा थोरी कई आहे कि उन जे पोयां वठ वठा हूंदी अम्मा तुंहिंजे भाउ जे मथां बि मूंखे एतबार कोन मुंहिंजो छोकिरो लख बुरो ई सही पर ॻोठ जी चोरी कॾहिं बि कोन कंदो ख़बर आहे मूंखे ख़बर छोकिरे ते कख न रखो वॾो मस्जिद जो कख आहे छोरो हाणे उथी वञी जांच कर त छोकिरो आहे कहिड़े हाल में काथे आहे अकु लथई अलाए कोन अथई माण्हुनि जो शक मूंसां तरफ़ आहे ई कोन पर मां वञी न पुछा कंदुसि त मूंसां किथे आहे त सभु शक कंदा त पक इन रातो की चोरी में छोरे जो हथ आहे अम्मा बाबा सही तो चवे भा जिथे बि हूंदो पाणे अची वेंदो तव्हां इने जी चुर पचार छॾे ॾियो ओ माणे जेसि ताणी छोरे खे टंगराईंदी न माठ करे कोन वेहंदी मां छो टंगराईंदीमांसि मां कहिड़ो ॻोठ में पढ़ो ॾेई आई आहियां हर कंहिंखे टंगराईंदा पंहिंजा अफ़ाल छोरो आहे जो कंहिंजी ॿुधे ई कान थो पियो हिकु बुर्ज ते बीठो आहे भली संगत मलाए मां कहिड़ो वञी लाउड ते पढ़ो ॼारायो आहे अम्मा जे तव्हांखे घर विहारणो थाव न त पोइ दादी शादी करायो मड़े इहा सोच त हिन जरके खे हुअण घुर्जे न त धीउ ऐं पुट जो बार लाहियां पर न हिन जे मथे में जूं ई कान थी चुरे मूंखे सोच कोन्हे बाक़ी तोखे वॾी सोच आहे सॼो ॾोह हिन कमीने जो आहे हिन कमीने जो जे निंड न करे त छा मरी वञे हा विच खिटीअ में सुम्हियो पियो आहे मूं त निंड कई पर ॻोठ जे ॿाहिरां जेके चौकी पिया ॾियनि उन्हनि छा कयो इहा ज़बान काकड़े खां छिके कढंदो साईं अरे पंहिंजी ग़लती तस्लीम करण जे बजायो उल्टा सुल्टा सवाल थो करे जेकॾहिं मूंखे चौकीअ वारनि ते भरोसो हुजे हा त तोखे बंगले ते छो विहारियां हा दादा बारह में तरफों मां माफी घुरा ही जेकर माफ कयोसि या ग़लती न आहे ग़लती थोड़ो सोच जंहिं अलमारी मां चोरी कई वई आहे उन में रोक रकम सोना ज़ेवर पिया आहिनि उन्हनि खे कंहिं बि हथ न आयल आहे तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी घरवारी जा कपिड़ा चोरी कया विया आहिनि हुन मां तूं कहिड़ो मक़सद थो कढी दादा इहो शायदि हुननि प्लान कयो हुजे प्लान त छा सक्का उन्हनि वाज़े पैगाम ॾिनो आहे जिन सां तव्हां फिटायो आहे उहे लोठिया या लोफर न आहिनि हू तव्हांजे घरनि में घिरी तव्हांजी धन दौलत त छा पर कुझु बि करे सघनि था उहे एतिरी ताक़त रखनि था हू पैगाम ॾेई आहिनि इहो दादा ईअं कंहिं बि सोचियो न त हुननि जी अखियूं न कढी छॾिया अरे बेग़ैरत घर में खड़ी करे तुझी भेड़ जा कपड़ा चोरी करे विया आहिनि वधीक अञा छा ग़ैरत अचे तोखे इहो सॼो कम हिन सूअर जो आहे सूअर जो लठ त खणी आ अॻोपो मां हिनखे निंड करायां निंड थो करे मुड़ुस कर निंड निंड कर निंड कर निंड कर निंड कर अॻोपो निंड कर असांजी इज़त ते दाग लॻाए निंड थो करे
दादा जी दिल में न कजाएं। दादा हिन वक्त होश में न आहे ऐं इहो थियो बि असांजे करे आहे। दादा असांखे घड़ी घड़ी चवंदो तव्हांजी थोरी लापरवाही मुंहिंजे शर्म खां कंध झुकाए छॾींदी ऐं थियो बि ईअं। बराम दुश्मन हर वक़्तु असांजी ताड़ में हुयो ऐं उन जी नज़रूं असां में हुयूं। जे इहे आहे न सुल्तान, लाज़मन इहो चोर घर जो अथई जंहिंजो नज़रो 24 कलाक असांजे घर जे मथां हुयो। ॿाहिरियो चोर असांजी एॾी ताड़ नथो करे सघे। जेको बि चोर आहे इहो दादा जी नज़रुनि खां घणो लिकी नथो सघे। अदा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इहो मूसा सोट सजावल सां कॾहिं मिलियो ऐं किथे मिलियो? जॾहिं त मूं मूसा जे मथां ज़ोर बि रखियो हुयो। मूं चयोमांसि त साफ़ इनकार करे छॾियो ऐं वरी जॾहिं सौट सिजावल चयसि न उन सां अची मिलियो। जॾहिं त सौट सिजावल मूसा खे मारण जो फुल प्रोग्राम करे छॾियो ऐं जॾहिं मूं वरी मूसा खां पुछा कयो न, ख़बर थी मूसा मूंखे छा चयो? मूंखे चई त मां मिलण कोन वियो हुयसि। मूसा चयो ऐं तो एतबार करे छॾियो मुंहिंजा भाउ। पुट तव्हांजो सोट आड़ी कापा, हू तव्हांखे ईअं सुरमो पाराईंदो जीअं माउ तव्हांखे तंजड़नि में पाराईंदी हुई। तव्हांखे त ख़बर ई न हूंदी त अखियुनि में सुरमो पाराए थो वञे। एक ॻाल्हि त ॿुध, उन वक़्तु हे ॿारड़ा हूंदा हुया, इन्हनि खे कहिड़ी ख़बर त मां असांखे सुरमो थी पाराए। ऐं हिन वक़्तु बि पंहिंजे सोट खां अहिड़ा ई मसूम अथई। बाबा सभु सम्झूं था, ॿार न आहियूं। खणी जो सोट असां सां सभु राज़ नाहे सलींदो, पर अणॼाण असां बि न आहियूं। पुट हू तव्हांजे अॻियां पंहिंजी एतिरी ॼाण ज़ाहिर कंदो आहे जेतिरी तव्हां हज़म करे सघो। हा दा बाबा सही तो चवे। हिकु तरफ़ खां नवाब खान जी चोरी करण जे लाइ थो मोकिले ऐं ॿिए तरफ़ वरी असांजे मथे ते हथ बि रखे थो ऐं ॿिए तरफ़ खां मूसा सां सॼो प्रोग्राम सेट करे छॾियो। हाणे जेकॾहिं मूसा खे नवाब खान जे अॻियां वाक़ो कजे त पोइ असां सभु मरंदासीं, छो त तव्हांजो सोट सभु ॼाणे थो त मूसा जी राज़ जी ख़बर हिकु तव्हांखे बि उनखे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न, हिन मसइले खां ई ॿाहिरि रहो, न त तव्हांजे सोट खे केरु झलींदो।